जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 20 डिसेंबर 2023, बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी अष्टमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी भी संभावना आहे। मन अॼु हुननि जो खुश रहंदो। ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी काई ना काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी प्राप्ति थींदी। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी पवंदी। अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदी। हुन सां तव्हां जा सभु विघ्न बाधा दूर भी थी वेंदा। तव्हां जो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु कार्यस्थल ते भी तव्हां खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मन खुश रहंदो, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु काई ना काई ग्रीन शइ जो दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हां जो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु तव्हां खे कार्यस्थल ते धन प्राप्ति थी सघे। तव्हां जो ॾींहुं अॼु ओवरऑल एवरेज ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी भी हुननि जी इच्छा हूंदी पूरी थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं भी आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु काई ना काई पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते भी हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोड़ी ही लापरवाही सां अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। त तव्हां जो स्वास्थ्य अॼु ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई नओं कमु शुरू करणो हुजे त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य अॼु तव्हां खे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी तव्हां जो सुठो ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। त मंगल जो ॾींहुं शुभ छो चयो वियो आहे? त चवंदा आहिनि कि मंगल जे ॾींहुं ही भगवान श्री राम जन्म वरितो हुयो। मंगल जे ॾींहुं ही श्री हनुमान जी जन्म वरितो हुयो। मंगल जे ॾींहुं ही श्री सीता जी जो जन्म हुयो। मंगल जे ॾींहुं ही तुलसीदास जी रामायण जो रचना चालू कई हुई ऐं मंगल जे ॾींहुं ही राम ऐं सीता जी जो विवाह भी थियो हुयो। हिन करे चवंदा आहिनि कि कोई भी तव्हां खे मंगल कार्य जी शुरुआत करणी हुजे त मंगल जो ॾींहुं तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। साण ई साण
इहो बि चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू मंगल जे ॾींहुं गणेश मंदिर या हनुमान जी जे मंदिर वेंदो आहे या राम भॻवान जे मंदिर वेंदो आहे, हुन जा सभु विघ्न बाधाऊं दूर थी वेंदियूं आहिनि ऐं भॻवान जी असीम कृपा हुन जे मथां बरसंदी आहे। इहो बि मञियो वेंदो आहे कि मंगल जे ॾींहुं वार न कटणु खपनि, नह न कटणु खपनि ऐं इहो करण सां दोष लॻंदो आहे, इहो बि चयो वियो आहे। ऐं साण ई साण मंगल जे ॾींहुं जेको बि माण्हू मंदिर वेंदो आहे या पंहिंजे नियमानुसार हनुमान चालीसा जो पाठ कंदो आहे या सुंदरकांड जो पाठ कंदो आहे त मंगल ग्रह बि हुन जे कुंडली में अगरि कमज़ोर हूंदो आहे त उहो सुठो थी वेंदो आहे ऐं शुभ फल प्रदान करणु चालू करे छॾींदो आहे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे संतोष जी जो, जेके लखनऊ उत्तर प्रदेश जा आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कम में जाम विघ्न था अचनि। त संतोष जी, मां सम्झी थो सघां कि तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांजो जेको पीरियड हली रहियो आहे उहो थोरो गौरव आहे। त तव्हां हर सूमर जे ॾींहुं शिवलिंग ते वञी करे 5 लौंग चाढ़ियो, साण ई साण हिकिड़े लोटे में खीर, पाणी, खंड, माखी ऐं गुल सभु विझी करे शिवलिंग ते चाढ़े अचो। साण ई साण 5 लौंग बि चाढ़ियो। 12 दफ़ा सूमर जे ॾींहुं ओम नमः शिवाय जो जाप कंदे इहो चाढ़ींदा अचो त तव्हांजा सभु विघ्न बाधा दूर थी वेंदा ऐं सुख संपदा जी तव्हांखे जल्द सां जल्द प्राप्ति थी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल आहिनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।